नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोड़ मां ख़बर ॾींदासीं। सॼे मुल्क जियां कश्मीर ज़िले अंदर बि 5 अगस्त 2021 कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ यौम इस्तिसाल मल्हायो वियो। डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोड़ मुनव्वर अली मिठियाणी जी अगवानी में डिप्टी कमिश्नर ऑफिस का घंटा घर ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी तौड़े समाजी अगवाननि उस्तादनि ज़िले अंदर कम कंदड़ वफ़ाक़ी तौड़े सूबाई खातनि जे अमलदारनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक थींदड़ माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, ये भारत पारा कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ खिलाफ़ नारा हया ऐं पाकिस्तान ऐं कश्मीरियुनि जो झंडो पिणु फड़कायो। रैली सां खिताब कंदे डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त कश्मीर पाकिस्तान जी शइ रग आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि जी सियासी अख़लाक़ी ऐं ख़ुदा रदियत जी हिमायत जारी रखंदा। असीं पूरी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिस्सो आहे, जेको इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द हासिल करे वठंदासीं। जॾहिं त कश्मीर ज़िले ऐं तालुकनि सतह ते पिणु कश्मीर मुतलिक़ प्रोग्राम ऐं रैलियूं कढियूं वयूं। पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि पारां रैलियुनि खे सिक्योरिटी पिणु फराहम कई वई, जॾहिं त साफ़िन कश्मीर बाबति रैलियुनि खे मुकम्मल कवरेज ॾेई पंहिंजो अहम किरदार अदा कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।